IMF फ़ैसिलो कयो आहे त रिकॉर्डिक मंसूबे ते टैक्स घटि करण ते पवंदड़ असर जो जाइज़ो वरितो वेंदो। सरकारी ज़रियनि मूजिबि IMF ऐं पाकिस्तान विच में 2 हफ़्तनि ताईं ॻाल्हियूं जारी रहंदियूं। IMF वफ़्त खे मुख़्तलिफ़ शोबनि जे टैक्स घटि करण ते वफ़ाक़ी नाणी खाते जे अमलदारनि खां इंपोर्ट एक्सपोर्ट ते ब्रीफिंग वठंदा। IMF वफ़द रिकॉर्डिक मंसूबे ते पवंदड़ असर, फाइनेंसिंग, मक़ामी ऐं परदेही सीड़पकारी बाबति ब्रीफिंग ॾींदी। पीपल्स पार्टी तरफ़ां नून लीग खे ॿीहर तनक़ीद जो निशानो बणायो वियो। पीपल्स पार्टी जे मरकज़ी इत्तलात सेक्रेटरी नदीम अफ़ज़ल चंद चयो आहे त मुस्लिम लीग नून सिर्फ़ बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी हिमायत सबबि इक़्तिदार में वेठल आहे। जे बिलावल पंहिंजी हिमायत ख़तमु करे त संदन हुकूमत वारो तख़्त ॿिए ॾींहुं ऊंधो थी वेंदो। उज़मा बुख़ारीअ जा बिलावल ते इल्ज़ाम सियासी बुग़्ज़ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी कारकर्दगीअ ते तारीफ़ कई। बिलावल खे आला कमेटी ॾियणु वज़ीर आज़म जी एतमाद जी निशानी हुई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप अमरीकी बहरी फ़ौज खे ख़िताब कंदे चयो त हिकु तारीख़ी अमन मंसूबो शुरू थी चुको आहे। 3000 साल पुराणो मसइलो जल्द हल थी वेंदो। हमास जो अमन मंसूबो बहितरीन आहे। गज़ा जिते जंग हलंदड़ आहे उन जंग खे ॻाल्हियुनि ज़रिए ख़तमु कराइण लाइ सभई पार्टियूं मुतफ़िक़ आहिनि। इसराइली कमांडर चयो त हमास सां मुग़विन खे आज़ादु करण वारियूं ॻाल्हियूं नाकाम थियूं त गज़ा में ॿीहर वेड़ शुरू थींदी। गज़ा में जंगबंदी नाहे थी, पर फ़ौजी ऑपरेशन में हासिल कयल कामयाबियुनि खे सियासी सतह ते ॻाल्हियुनि में इस्तेमालु कयो पियो वञे। मुग़विन खे आज़ादु करण लाइ सियासी ॻाल्हियूं नाकाम वयूं त गज़ा में इसराइली हमला जारी रहंदा। अमरीका जे शहर अलाबामा में फुटबॉल मैच खां पोइ फायरिंग जे वाक़िए में 2 माण्हू फ़ौत थी विया। 2 माण्हू फ़ौत ऐं 14 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फ़ौतुनि में 43 वरनि जी हिकु औरत ऐं 17 वरनि जो हिकु नौजवान शामिल आहे। इख़्तियारनि मूजिबि ज़ख़्मियुनि मां 5 ॼणनि जी हालत ॻणिती जोगी आहे। फायरिंग वाक़ियो अलाबामा जे नाइट लाइफ ज़िले में गुज़िरियल राति पेश आयो। मैच खां पोइ 2 यूनिवर्सिटी जे शागिर्दनि विच में जेड़े बाद फायरिंग थी।